अमुन खपे जी खे छा खपे अमुन खपे अमुन खपे ही दहशतगर्दी ही गुंडागर्दी ही माण्हुनि खे अगवा ही गुंडागर्दी शिकारपुर ज़िले के अगवाखोरी बंदि कयो शिकारपुर में अगवाखोरी बंद करे अमुन खपे। असी जेके मदे जी मां मुगवी धाड़ेलनि जे चंबे में आहिनि शिकारपुर शहर जा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा माण्हू जंहिंमें जमायत इस्लामी, जमियत उलमाए पाकिस्तान, जमियत उलमाए इस्लाम, पैरामेडिकल, जीए सिंध मुहाज़ ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां वाबस्ता माण्हू जेके आहिनि उहे पंवर बिरादरीअ सां हमदर्दीअ तौरु मदेजे में पहुता आहिनि ऐं पंहिंजे एहतिजाज नोट कराइण जे लाइ हिते पहुता आहिनि त आख़िर शिकारपुर ज़िले में अमुन कॾहिं क़ाइमु थींदो। हाणे वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त को बि माण्हू ज़िले शिकारपुर में महफ़ूज़ न आहे, न स्कूल जो ॿारु महफ़ूज़ आहे, न का छोकिरी का महफ़ूज़ आहे, न असांजी का ख़वातीन महफ़ूज़ आहे, न असांजो को जवान महफ़ूज़ आहे, न असांजो को पोड़ो महफ़ूज़ आहे। रोज़ जेको आहे तो 10-10, 15-15 बाइक जेके आहिनि से शिकारपुर ज़िले मां खसियूं थी वञनि, दुकाननि में धाड़ाल हया था वञनि ऐं उन सां गॾोगॾु ग़रीब मिसकीन माण्हू जेके हारी आहिनि, जेके भट्ठे जो कमु कनि था, जेके मज़दूरी कनि था, जेके कुड़मत कनि था, उन्हनि खे अगवा करे ऐं उन वक़्तु उन्हनि जी वीडियो वायरल थी कई वञे। ऐं छा पुलिस वटि उहा जदीद टेक्नोलॉजी न आहे जो उन्हनि माण्हुनि ताईं पहुची सघनि।